अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पीरिया को सबका पेरिक नजर हेडलाइंस दे। पाकिस्तान नेवी जो जमीन का अवामी हदफ के निशानों बनाईंदड़ मिसाइल जो कामयाब तजुर्बो ISPR मुताबिक LY-80 मिसाइल कामयाबी से पंहिंजे हदफ के निशानो बणायो। तजुर्बो पाक नेवी जे एयर सिस्टम जो अक्साही कमांडर पाकिस्तान फ्लीट तजुर्बे जो मुआयनो कयो। साइंसदाननि नेवी अमलदारनि के कामयाब तजुर्बे ते मुबारकूं। पाक अमरीका गडल फौजी मशकन जो आगाज 2 हफ्तन ते मुश्तमिल इंसदाद दहशतगर्दी मशकून निगता पिबी में जारी। ISPR मूजिब मश्क जो मकसद इत्तेहाद ऐं पेशावराणियुनि सलाहियतनि में इजाफ़ो करणु आहे। मश्क में पाक फौज ऐं अमरीकी एयरफोर्स जा दस्ता शरीक, ॿिन्हिनि मुल्कनि विच में सिक्योरिटी ताउन वधाइण ते इत्तेफ़ाक़। इफ्तिताही तक़रीब में पाकिस्तान ऐं अमरीका जे आला अमलदारनि ऐं अस्करी क़यादत जी शिरकत। KPK में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं 11 ख़ारिजी मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस गुजे इतलाती उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े कर्क में 2 अलग-अलग कार्रवाइयूं करे दहशतगर्दनि जे ठिकाणनि के निशानो बणायो। पहिरीं कार्रवाई में 6 ऐं ॿी कार्रवाई में 5 ख़ारिजी जहनम भेड़ा थी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां बारूदी मवाद हथ, ॿियनि दहशतगर्दनि जे ॻोल्हा लाइ सर्च ऑपरेशन जारी। वफाकी गुरुवज़ीर मोहसिन नकवी जो सिक्योरिटी फोर्सेस के कामयाब ऑपरेशन करण ते ख़राज तहसीन। मोहसिन नकवी चयो आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सेस पुरज़म आहे। KPK में ख़ारिजियुनि खे लिकण जी जाइ न मिलंदी। निजकारी जे मामलनि वारे वज़ीर आज़म जे सलाहकार मोहम्मद अली जी सदारत हेठि निजकारी कमीशन बोर्ड जो इजलास। न्यू इस्लामाबाद एयरपोर्ट समेत हैदराबाद ऐं सखर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी जी निजकारी लाइ कमेटी क़ाइम। बोर्ड हाउस बिल्डिंग फाइनेंस कंपनी जी मौजूदा निजकारी जे अमल खे ख़त्म करण जी सिफ़ारिश। अमरीका ईरान में माण्हू मारजण ते मुदाख़लत जो ऐलान करे छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त जेकर ईरान में माण्हू मारिया विया त अमरीका मुदाख़लत कंदो। अमरीका जे ईरान जी सूरतहाल ते नज़र आहे। ईरानी हुकूमत सालनि खां पंहिंजनि माण्हुनि सां बदसलूकी कई आहे। ईरान हिन वक़्तु मुसीबत में आहे। लॻे थो त ईरान जा कुझ शहर ईरानी अवाम जे कब्ज़े में अची विया आहिनि। पुलिस पारां पोरियत कैलाश कोहली जे कातिल के पंजाब में गिरफ्तार करण जी दावा। ज़रियनि मुताबिक बदीन पुलिस मियांवाली में जवाबदार सरफराज निज़ामानी के गिरफ्तार करे वरितो। पुलिस ज़रियनि मुताबिक जवाबदार अफगानिस्तान फरार थियण जी कोशिश करे रहियो हो, जंहिंखे गिरफ्तार कयो वियो आहे। अॼु खेसि बदीन मुंतकिल कयो वेंदो। चपड़ी यकतारे जे बेताज बादशाह जलाल चांडियो जे विछोड़े के 25 साल गुज़री विया। सिंध जे यगाने फनकार जलाल चांडियो जे नुशरफरोज़ भट्ट सां अॼु अबाणे शहर फुल में 5वीं वरसी।